नाज़रीन, वर्ल्ड कप में मोहम्मद रिजवान मैन ऑफ द मैच जो एवार्ड फ़लस्तीन जे नाले करे छॾियो। ICC वर्ल्ड कप में श्रीलंका ख़िलाफ़ रिकॉर्ड 700 में अहम किरदार अदा कंदड़ विकेट कीपर ऐं बैट्समैन मोहम्मद रिजवान पंहिंजो एवार्ड गज़ा जे मज़लूम फ़लस्तीनियुनि जे नाले करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं वर्ल्ड कप जे मैच में श्रीलंका ख़िलाफ़ तारीख़ी सोभ माणण में अहम किरदार अदा कंदड़ मोहम्मद रिजवान समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते लिखियो त मां मैन ऑफ द मैच जो एवार्ड ग़ज़ा जे 5 भेणुनि भाइरनि जे नाले करियां थो। हिन वधीक चयो त क़ौमी टीम जी सोभ में हिसो वठण ते तमामु घणी ख़ुशी थी आहे। टारगेट खे आसान करण ते पूरी क़ौम ऐं ख़ासि तौर ते अब्दुल्ला शफ़ीक़ ऐं हसन अली अहम किरदार अदा कयो हो।